अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हींअर वक़्तु पहुता आहियूं अपर कचोरा झील ते। ॾाढी ख़ूबसूरत झील आहे, तव्हांखे पस मंज़र ॾेखारियां। ऐं हीअ अपर कचोरा झील जेका आबशार वही अचनि था, उन्हनि जो गॾु थियल पाणी आहे। ॾाढी ख़ूबसूरत ढंढ आहे, तव्हां ॾिसो। ऐं हीअ ॿेड़ीअ जी सवारी करे रहिया आहिनि दोस्त। ऐं हिन तरफ़ तव्हां ॾिसो त ॿेड़ी जी सवारी करे रहिया आहिनि। ऐं उनखां अॻु में असांखे हिते पहुचण लाइ 1 कलाक जो सफ़र त गुज़रियो, पर जेके 10-15 मिंट गुज़रिया आहिनि उहे इंतिहाई ॾुखिया हुया ऐं ॾाढियूं ॾुखियूं चाढ़ियूं ऐं लाहियूं आहिनि। ऐं हिन सफ़र में ॾाढो ॼण त सहकी पिया आहियूं, पर बाट सां ईंदे ॾाढा ख़ूबसूरत नज़ारा पसियासीं। पंहिंजे ॻोठनि मां उन गुज़रियासीं, उन्हनि जूं औरतूं ॾिठियूंसीं, उहे लाबारो करे रहियूं हुयूं कणिक जो। ऐं उन सां गॾु रस्ते सां चोतरफ़ बाग़ हुआ, जेके असां हिते चवनि था त ज़रदारू जा बाग़ आहिनि। हर तरफ़ हिते ॾाढो जेके मेवा आहिनि तमामु घणा थियनि था, ख़ासि करे इहो ज़रदारू, सूफ़ थियनि था, अलाए केतिरा ॿिया ॿुधाइनि पिए त हिते मेवा जात थिए थी। ऐं असां हिते पहुची विया आहियूं ऐं ॾाढो ख़ूबसूरत मंज़र आहे जेको तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। ऐं अपर कचोरा हीअ झील आहे, ॿेड़ीअ ते चढ़ण लाइ माण्हू तयारु आहिनि। ऐं इंतिहाई ॾुखियो सफ़र करे हिते पहुता आहियूं। मुल्क जे इलाइक़े मां माण्हू पहुता आहिनि, दोस्त हिते मौजूदु आहिनि, कनि था। भाईजान, आप कहाँ से आए हैं? जो खूब मज़ो हासिल, थोड़ी बात करें। कितनी खूबसूरत ढंढ है। आप कहाँ से आए हैं? लाहौर से आए हैं? हाँ जी, हम क्या नाम है आपका? मेरा नाम रॉजर है। हम लाहौर से आए। कैसे नज़ारों को देख रहे हैं आप? जो आए थे बागात है, कुदरत के हसीन नज़ारे यहाँ पर देखकर तो बड़ा ज़बरदस्त लग रहा है कि वाकई खुदा ने बड़ा खूबसूरत दुनिया को बनाया है। हम इसको बिगाड़ रहे हैं, लेकिन ये यहाँ पर आकर बड़ा उसकी कुदरत नज़र आती है। मौसम थोड़ा गर्म है, मौसम गर्म है, लेकिन जब हम इस तरह की जगहों प्लेसेस में आते हैं ना, तो कल हम देवसाई गए तो वहाँ पर बड़ा अच्छा प्लेजेंट मौसम था, लेकिन यहाँ पर थोड़ा सा बड़ा अच्छा मौसम है। सही। बड़ा एंजॉय करें हम तो। बाजी, आप बात करना चाहेंगी? थोड़ी बात कर लें अभी। आप सुनाए कि कैसे लग रहा है आपको यहाँ पे? बहुत अच्छा लग रहा है, और लेक बहुत खूबसूरत है, कलर भी इसका पानी का बहुत अच्छा है। पहाड़ों के दामन में बनी हुई है, बड़ी ज़्यादा सीढ़ियाँ चढ़ के नीचे हम लोग आए हैं, लेकिन अब बोटिंग करेंगे, एंजॉय करेंगे। थैंक यू बाजी। हाँ, असां मज़र ख़ासि कली भी बीठो आहे ऐं मज़र ख़ासि कली खां पुछंदासीं त मज़र ख़ासि कली कीअं तव्हांखे लॻो हिते? ख़ासि करे तव्हां ॾिठो त जुलाई में जेको आहे सो कणिक जो लाबारो थी रहियो, औरतूं चारियूं जीअं असां सिंध में लाबारो कंदियूं आहिनि, हिते लाबारो कंदे ॾिठोसीं। केॾा बाग़ हुया, केतिरो ख़ूबसूरत नज़ारो हुयो। हिकिड़ो त रब जो पंहिंजो हिकिड़ो निज़ाम आहे त माना जुलाई में असां वटि तसवर ई कोन कयो वेंदो आहे त उते लाबारो कणिक जो थिए या कणिक छटी वञे। हिते कणिक जो लाबारो थिए थो, ऐं हीअ जबलनि जे विच में ढंढ जो नज़ारो, इहो बि हिकिड़ो अजीब क़िस्म जो मंतक आहे, जा मालिक जो हिकिड़ो निज़ाम आहे। ठीकु, महिरबानी मज़र ख़ासि कली। वरी अॻिते पाण हलंदासीं। मुर्तातगर बि अची वियो आहे। मुर्तातगर खां पाण हाल पुछंदासीं। मुर्तातगर, कीअं लॻो तव्हांखे? ॾाढो ज़बरदस्त इंजॉय पिया कयूं, ॾाढो मज़ो अची वियो। हा, ऐं ॾिसूं था अंदरि ॿेड़ी चढ़ण जी कोशिशि कयां थो, मां वञा थो। ख़ूबसूरत ढंढ आहे। हा, उहो त आहे, पर मां वञा थो चढ़ण, पोइ मज़ो आयो त तव्हां बि अचिजो। हा न, महिरबानी तव्हांजी कुर्ब जी। दोस्तों, सिज साम्हूं हुजण करे असां जेके अञा वधीक ख़ूबसूरत नज़ारा आहिनि उहे नथा भरे सघूं, छाकाणि त पाण हिकिड़े पासे बीठा आहियूं, ॿिए पासे वञण जो रस्तो न आहे, जंहिंजे करे जेका फोटोग्राफी आहे या रिकॉर्डिंग आहे उहा सही नथी थिए। उन बावजूदि असां तव्हांखे हिते जो हुस्न भरपूर ॾेखारण जी कोशिशि कई।